हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद खे पुट खे चयो त हे मुंहिंजा पुट, जॾहिं बि तूं अल्लाह जो ज़िक्र करी त उन सां गॾोगॾु हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि ज़िक्र ख़ैर ज़रूरु कंदो कर, छो त मां इन नाले मुबारक खे अर्श आज़म ते लिखियलु ॾिठो ऐं आसमाननि ऐं बेश्ते जी सैर कयमि त का अहिड़ी जाइ न ॾिठमि जंहिं ते इहो इस्म मुबारक लिखियलु न हुजे। ऐं पोइ ॾिसो त मिठे आका मुहम्मद करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो हर जाइ ते लिखियलु आहे। हाणे हिते बि हिकिड़ो अहिड़ो वणु आहे जंहिंजे पन ते लिखियलु आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त केॾा उहे बदनसीब आहिनि जेके पंहिंजे मस्जिदनि तां बि या रसूला ड्राइनि था या मुहम्मद ड्राइनि था। अल्लाह साईं सभ खे हिदायत करे, या रसूला जे नारे सां ॾाढो प्यारो आहे, जंहिं लॻायो उनजो ॿेड़ो पार आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त हिकु यहूदी तौरात में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॾिठो ऐं उन जाइ तां मिटाए छॾियो, ऐं ॿिए ॾींहं ते तौरात में उहो नालो जेको आहे 4 जाइनि ते लिखियलु, वरी उन 4 जाइनि खां ड्राहे छॾियईं त वरी ॿिए ॾींहं ते 8 जाइनि ते उहो नालो लिखियलु आहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक लिखियलु, वरी उन 8 जाइनि ते ड्राथो त ॿिए ॾींहुं 12 जाइनि ते लिखियलु। पोइ आख़िर उनखे दिलि में मुहबत शौक़ु पैदा थियो त हज़रत मुहम्मद करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वञी मिलां। पोइ उहो माण्हू शाम खां मदीने रवानो थियो। जॾहिं जो मदीने में पहुतो त हज़रत अली करमुल्लाह वजह जन सां मिलियो ऐं हज़रत मुहम्मद करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पुछा कई त उन्हनि ॿुधायोसि त साईं जन हिन दुनिया खां परदो फ़रमाए विया आहिनि, ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कयईं त साईं मूंखे जेको आहे हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिबास मुबारक जी ज़ियारत कया आहे, लिबास जी ज़ियारत कयईं, उनखे अदब ऐं एतिराम सां अखियुनि ते रखी करे चुमियाईं, रोज़े मुक़दस में हाज़िर थी इस्लाम आंदाईं ऐं अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ु गुज़ार थियो त अल्लाह मुंहिंजो इस्लाम आणणु जेकॾहिं तोखे पसंदि आहे त मूंखे इते जो इते मुंहिंजी हाज़िरी क़बूल करे मौत अता फ़रमाए। ईअं चवंदे ई हुनजो रूह परवाज़ थी वियो ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु ताला उनखे गुस्ल ॾिनो ऐं सहाबा कराम जनाज़ो पढ़ियो ऐं जन्नतुल बक़ी में उनखे दफ़न कयो। तमन्ना है इलाही मौत यूं आए मदीने में, नज़र के सामने खैरुल वरा का आस्ताना।